शिकिल न थी वणे जे शिकिल न वणंदी त छा मां पंहिंजो घर छॾे वेंदुसि मां चवां थी त जाए मरी पवंदे अजायो टर टर ता टर बस हाणे बस नथो चवां त टांट नथी करी हीअर न जेका जड़के वांगुरु वात पटियो बीठी आहे हिन खे नथी चवई बाक़ी मां वात बंदि कया सभु मूं ते डबरियूं वेठियूं आयो बाबा वञता हथ कढ सभु ठाऊक थी वियो आयो ये कोन वणंदो छोरी पाए थी तेजी ते हिन जी खिचे में रखो विधी कीले बार न कर हथ कढ मुंहुं न त पाण खे मोल ॾिसणी आहे हां मां पाण खे मोल समझंदम मां चाहे थी निकरी थो या नथो निकरी हिकड़ी तिद खणी सभिनी खे रत कयो हल हल ते पूरो अरे छोरी मारे भाॼी भाॼी हाँ कत्तो अरे खुदा जी मार पोई सोरे सा भी हालत कई अरे मार पोई रब जी काटो बजई चला बाबा अरे तू पानी भीजी सुरमु वणती पानी तो भीजी भी नहीं अरे हट छोरी बाहर ने रत के भली पई वाए अचल छोरा तमा उन के देखारिया मुझे मत वचा हिलसा वणदा है बुधाया तो छोरन के तपाजी से पूजा कम ॾिसो सिर्फ तव्हां मूंखे इहो ॿुधायो त तव्हां मूंखे हिते कहिड़े जुर्म में कैद कई वेठा आहियो तूं असांजो महिमान आहीं ऐं दिलि सां दुआ घुर त हीउ महिमान खानो तुंहिंजे लाइ कैद खानो न बणिजी वञे तव्हां कुझु बि चओ पर मां पंहिंजो पाण खे हिते कैद थो सम्झां तव्हां इहो ॿुधायो त तव्हां मूंखे कैद छो कयो आहे आकिल बालिग़ आहीं ऐं हर इंसान ख़ूब ॼाणे थो त मुंहिंजो कहिड़ो कदम काॾे थो वञे पंहिंजूं कोताहियूं त हर इंसान पाण ॼाणींदो आहे पर पोइ बि ॼाणी वाणी ॿियनि खां लिकाईंदो आहे उन करे चवां थो सुहिणा साईं त पंहिंजी कोताहीअ खे पंहिंजे वजूद मां ॿाहिरि कढी छॾ न तोखे तकलीफ़ थींदी ऐं न असांखे मुंहिंजी जेका बि ग़लती आहे न उहा मूंखे खोले ॿुधाए मां तव्हांखे छा कयो आहे बस मुंहिंजा सुहिणा साईं बस मूंखे कावड़ न ॼार सुहिणा साईं कावड़ न ॼार मूंखे राणा राकास आहे राकास गोश्त अडन सुधो खाई वेंदो साईं बाबा मां कंहिंजी ॻाल्हि ते एतबार कयां सैफ लाइ हिकिड़ी ॻाल्हि थी चवे ऐं तूं ॿी ॻाल्हि थो करी बाबा मां कूड़ कोन थो वणा मां जॾहिं अंदरि घर में पहुतुसि त इहा छोरी सैफ मूंखे खीची वठी अची मशीन में आयो जेकॾहिं तोखे मुंहिंजी ज़बान ते एतबार न आहे त छोरी मूं महिल खां पुछ ईअं मिड़ई थोरी घर में सिक ताण थी त वञी पाणे दीवार में लॻो हा दा बाबू पाणे भिति में लॻो मथो फाटी पियसि ॿई छोरियूं पाण में मिलियल आहिनि हिननि वॾो प्लान कयो आहे खुदा जो कसम मूंखे मशीन में आयो अथई ही ॾिस न दीवार सां टकर हणा त छा हेॾो मथो फाटिया छोरी मशीन में आयो आहे मूंखे पूरो प्लान करे तोभा अच्छी दाढ़ी में केॾा त कूड़ थो ॻाल्हाए मूं सालो कहिड़ो त मरण ई कोन्हे मां मरंदुसि पोइ तुंहिंजो अंदरि ठरंदो तूं बि घणी ख़ुशि न थी क़यामत जा तॾहिं तूं बि कोन वेड़ींदी ऐं पतो थो पए चोरी के इहो कारीअ ते पेर हुजेसि अलाए मूंखे कहिड़े नाग खाधो आहे बा जो तुंहिंजी हिन रन सां शादी करायमि तेल खणी आ या सचो की त हूंदो न हूंदो अदा ॾिसां थी सचो की धूड़ घर में को सचो की हूंदो आहे छा इन सचे की अजू या रन बैठी थी पुसरियूं खाए ऐ अबा ऐ वरी मथे के चक्कर अची वियो थोड़ा खणी फाड़िया थई छा थियो त शेर मिड़ई मामूली रेड आई तस तू अजा परेशान न थी डाण रन सब मिकिर था कनि बाकी हिन घर में रुगो अशराफ तू ही आई ॾिस त कीअं थो मोह छितो थे हां कढ बा कढ हिन रन के मुझे नजर लॻया कढीस ही मुंहिंजो घर आ मुंहिंजो खुदा जो वास्तो 5 मिनट को सब्र कर सुकून सां रुगो वेर दे खुदा जो वास्तो त छा भलो साईं खणी हिन के झोली में विझंदे न तॾहिं बि इहा कान सुधरंदी मां ठिकाने कंदी
लाचार आहे मूंसां ॻाल्हाइण जो। ज़िंदगी भी तो सां ई जुड़ियल आहे न। तोखे दुख सूरत दिल जा न ॿुधाईंदसि त बाक़ी पाड़े वारनि खे ॿुधाईंदसि। हाणे गेल छॾ, मतलब जी ॻाल्हि कर। जेकॾहिं नाराज़ न थी त हिकु ॻाल्हि चवां। नाराज़ थियण जी ॻाल्हि ई न कर, जंहिं ते माण्हू खे कावड़ अचे। तुंहिंजी कावड़ त नक ते बीठी आहे। ख़ैर सलाह जी ॻाल्हि कर, तॾहिं बि तुंहिंजा ॿई हथ निड़ीअ में। उन करे तोखे को बि कमु चवंदे डिॼंदी आहियां। सॼी ज़िंदगी ज़हर जा ढुक भरिया अथमि, अञा बि चई थो त कोन थी मुड़ा। अरे ये भाई बाती ख़बरूं बंदि कर, मक़सद जी ॻाल्हि ॿुधा। इहो नज़ीरा चवे थी त असांखे नंबर मिलाए ॾे त घड़ी खनि फराज़ सां दुख सूर सॼो। नज़ीरा चए थी या तोखे वलोटा आहिनि? बचड़ो आहे मुंहिंजो, ज़ाहिर आहे मुंहिंजी बि दिलि चवंदी। ॿ लफ़्ज़ मां ॻाल्हाईंदीमांसि, ॿ लफ़्ज़ नज़ीरा ॻाल्हाईंदुसि। असांजी दिलि जो भार हल्को थी पवंदो। हा साईं, तव्हांजे दिलि ते त पुंट ऐं पहाड़ रखियल आहिनि। तव्हांजे दिलि त सॼी ज़िंदगी बोझ लाहिणो ई न आहे। छोरो मोबाइल बंदि कयो पियो आहे ऐं ही वरी चइनि थियो त असां छोरे सां ॻाल्हायूं। चाचा नंबर बंद आहे छा? हलंद वरी वे तूं वरी काॾे थी उथी? हली आ, मूंखे ॿ टे ज़ोर ॾे, थकिजी पियो आहे। हा किंडरिया पिया आहिनि त मां चयो बिलियूं न विञाए वञे। बिल्लियूं विञाए वञे? तव्हां खां वधीक घर में बिल्लियूं आहिनि? बिल्लियूं विञाए वञे? हली आ, ज़ोर ॾे मूंखे। बाबा असां बि माइनि वांगुरु वेही घर में लुड़ हणूं त असां में ई माइनि में फ़र्क़ु कहिड़ो रहंदो? तूं त मुड़ुस माण्हू आहीं। अंगूठो आया मां मुड़ुस माण्हू हीअ थी जेका भरिसां वेठी अथई, जंहिं असांजो मथो कचो करे छॾियो आहे। हाणे मुंहिंजी सलाह वटि छोरा रवा लाहे रख मुंहिंजे मथे ते ऐं टोपी रख हिन रन जे मथे ते, जेका वॾी खूनण निकिरी पई आहे। खूनण अञा सम्झाई अञा। तोखे चयो हुम न त इहो कुराड़ो उठ कंहिंजे सम्झण जहिड़ो कोन्हे। तूं बसरी करे वञी पंहिंजो कमु कर। हा माया उठाया मां। पर पुट तो वॾड़नि जो पहाको ॿुधो न आहे? चवंदा न आहिनि त डाची 10 तोड़ी 13, पर इन तोवारी तोड़ीअ सां त को लॻे ई कोन। असली मलाखड़े में लाहिण जहिड़ी आहे। तूं हिनखे मलाखड़े में लाहे ॾिस त मुड़ुस जूं कीअं खंदियूं खणी छॾींदी। हाणे इहो ॻाल्हाइण अथसि, हां ॿुधी थो न ॻाल्हाइण। जेकॾहिं ॻाल्हाइण जो अरकान हुजे सां न असां ॾा सूर ॾिसूं हा। हा पुट, मां गंदो किनो कोझो, बाक़ी अरकान तोवारी तोड़ी मथां लथा आहिनि। तूं आखा मां चवां त मूंखे टोली न चओ त ॼाई न खणी त लत तो त मुंहिंजो मथो कचो करे वेंदो आहे, बाक़ी आहे निड़कुट ते लत। ॾे छलांग, इहो तुंहिंजो वक़्तु आहे। ॾे कुॾ जेके बि ॾेई सघी। मूंखे मुंहिंजनि छोरनि निधड़को करे छॾियो आहे, तॾहिं पई ईअं करी। पर यादि रख, जॾहिं मुंहिंजो वक़्तु आयो न त असुल कोॾा ई कोॾा कुटींदुसि आहे। ओहो हाणे अर्जी वियासीं इन जज़ा मां। शेर मां चवां थी त इन जज़ा खे माठ करा। अॼो को ॾींहुं बर्दाश्त करीसि, सुभाणे सालू ऐं शरीफ़ ईंदा न, पोइ बाबा जो तोखे चूचट ॿुधण कोन ईंदो। मूं ज़ालुनि जा खोड़ मजू ॾिठा छोरा, पर तो जहिड़ो ज़ाल जो पांडी मूं किथे बि न ॾिठो। मुंहिंजो ॻाल्हाइण त तोखे सम्झ में अचे थो, बाक़ी हिन कबरी जी टाटरा तोखे सम्झ में ई कान थी अचे। बस ख़ुदा खे मञ, असांजो हाउ कचो न कर, मारे न विचै। मुंहिंजो ॻाल्हाइण त तुंहिंजो हा कचो थो करे, बाक़ी हिन कबरी जी टाटरा तोखे शाह साईं जूं वायूं ॿुधण में थियूं अचनि, जंहिंखे तूं न पियो रोकी मज़ो पियो अचई। एॾो नाफ़रमान न थी ते कबर में जाइ न मिलंदई। छल न मेहराब ॻाल्हाए, सभिनी जी लत मेहराब जी निड़ीअ जे मथां। इहा तोड़ी भली केतिरो बि कुॾे, भली सॼे घर खे गंदु करे, पोइ बि ने तोड़ी जे कुॾण ते छोकरनि खे मोरड़ीअ जो नाच नज़र थो अचे। मुंहिंजे मन खे तुंहिंजो चहिरो मूंखां कॾहिं बि ॾुख सूर लिकाए न सघंदो, भली तूं केॾी बि पकाई कर। देनू बाबा मूंखे मथे में सूर आहे, वञो मुंहिंजे लाइ चाह ठाहे अचो। हाणे त इहो मथे जो सूर ॾींहुं ब ॾींहुं वधंदो रहंदो।
काॾे था वञो सोना साईं? सोना साईं छो था पंहिंजा राज़ा ॿुधायो? आज़ाद चलियो आहे न तोखे, आज़ादीअ जो मज़ो वठ। पोइ ॿ ॾींहं लॻनि या 2 साल। 2 साल? छा तव्हां मूंखे 2 साल केतिरे रखंदव? सोना साईं मूं कॾहिं बेडोईअ में हथ न आहिनि विधा। मां तुंहिंजे साम्हूं जीरो जाॻंदो मिसाल बीठो आहियां, अञा चवीं थो त मां बेडोईअ में हथ न आहियां विझंदो। पंहिंजे अंदर में जाती पाए ॾिस त तोखे तुंहिंजो ॾोह नज़र अची वेंदो। मुंहिंजे मन खे छॾ, तूं सिधी सिधी ॻाल्हि ॿुधाए, मूंखे कहिड़े ॾोह में वठी आया आहियो? आस्ते आस्ते सोना साईं, आस्ते। जेकॾहिं मूं वॾी आवाज़ में ॻाल्हायो न त तुंहिंजो हां फाटी पवंदो। ऐं मां नथो चाहियां त तो जहिड़ो गुलाब जो गुल मुंहिंजे हथां मरी पए। उन करे पंहिंजे किरोध खे कढी ॿाहिरि छॾ ऐं सुकून सां आराम कर। ऐं असांजी अॻियां पंहिंजी कयल ग़लतीअ जी माफ़ी कर, आज़ादी मिलंदई। अमा या कम अखण धरी त खणी आ त मां लाॾी तो खावां, मुंहिंजी रत वधे। ने तोड़ी छोरीअ त मुंहिंजी रत ई कढी छॾी आ। मां चवां थी मूंखे तोड़ी न चयो मूंखे तोड़ी त कहे न उफट। मारण जी त पूरी कोशिश कई थी, केड़ी कसर छड़ी थी मारण जी जो चवे थी त मारी दी माए। पर अञा जेका या साह जी रग थई न इने के भी न नहीं पूरो करे छॾींदी था। पूरो थी करे मुड़स जा अञा हथ लॻाई कोन थई। मुमल मां चवां थी रोके न न त मरी पवंदा मुंहिंजे हथनि में। भाॼाई मुंहिंजी त ॿिन्हिनि सां जाइ नाहे। मूंखे होश मो हिन रन कढियो आ, मां हिन जे पुॼण लाइक़ आहियां। छोरा मूंखां फिरियल आहिनि, मूंखे नितिड़को करे छॾियो अथनि। न त खणी खला हिन तोड़ी खे अहिड़ो कुटिया जो कुॾणी विसरी वञे सा। तूं ईअं कोन मुड़ंदे, जेसीं ताईं मां तुंहिंजे ॿीहर मथो कचो न कंदसि। मथो थी कचो करे निभानी के जाइ जी तोड़ी मानी खाड़ी आराम करे छॾी अथई। खड़ बाजी इहो प्लेट अञा कहिड़ी मानी खाईंदे सॼी त डर के वियो नी। अञा तबके में टुंग कंदे त प्लेट खे चटी दे माण्हू ई बिल्लो ई। सापा जे सिर मथो सत पो वञो, छोरे मोर वटि फोन आहे खणी घुमंदो थो वते। चयो मासे घड़ी खन ॾे त ॻाल्हाए मोटाए थी वञे, पर छोरो असली चवणी कोन थो वठे। चए तो हिते बाज़ार रख को फोन खणी। हाणे आई आहे तव्हां ॾे, हाणे जेका तव्हांजी सलाह। अदी असां वटि बाज़ार किथां आया, असां पाण वतऊं था रुपए ला वाधू खाईंदा। सापा जे सिर मथो सदको वञी ऐं अछो मथो ॼामुल थी वई, पर अॼु ॾींहं ताईं तो बर पिया गॾु कोन कया जो तो वटि बाज़ार पिया हुजनि। माई मुंहिंजे के वर पिया टारे रखिया, छोकिरो शहर पे वञे मूं उन खे ॾेई छॾिया। सोचुम त जेसीं ताईं बचड़े खे नौकरी मिले तेसीं ताईं पेट त पालींदो रहे। शहर जे ख़र्चनि जी त माई तोखे बि ख़बर आहे। सापा जे सिर मथो सदको वञी ऐं 2000 पंहिंजे मुड़साले खां छो नथी वठी? हां हे कपड़न वठण जे बहाने ई उनको बाज़ार वठी वठ खणी। तौबा कर माई तौबा, बर पिया तेल जा थी घुरा त उन ते 100 सवाल तो करे, उहो मूंखे 2000 ॾींदो। चाची मूं कुछ पैसा टारे रखिया, ओखी सोखी में कम ईंदा, मां खणी थी अचां। अरे जामुल तो खातो तो वारी न हो चंगी जो अवेले सवेले ला 50 रुपए टारे त रखिया थे तो मैं तो देखो यो फाल भी कोने को अच्छो मतो थी पर लक्षण कोन सीखी। बिल्कुल पार में तो को सियाणा।
गणे वठ चाचो न अची वञे। मासी साहबा घणा था थियनि? हे थियो 1000 ऐं हे थिया 210 रुपया। मासी साहबा ये 10 रुपया मूंखे दे, बाक़ी 1200 तू रख। साबा जे सिर मथो सदको वञी 1000 रुपया त छोकरो खणंदो, 200 रुपया हुन में विझराईंदो, तॾहिं त तव्हां ॻाल्हाईंदो न। चओ त माई वठी अचां, जे न त तव्हांजी मर्ज़ी है, तव्हांजा पैसा। 1000 मां किथां आणींदुसि? मासी साहबा 1000 तोखे मां करे ॾींदसि, तू मोबाइल वठी अचिजां। हा हा छोकरी, पर हो छोरो पैसा घणा ॾींहं कोन रखंदो, तंहिं करे थोरो जल्दी पैसा ॾिजे त मां हुनखे ॾियां वञी। चङो मां हलां थी। ॻाल्हि त ॿुध, जीअं मां आयो आहियां टंग खे मट मटा लॻी पई आहे, जा फिर को हफ़्तो सुफ़्तो डंटो हणी वठी जा। इहो सॼो तुंहिंजो अछो मुंहुं आहे जो घर जा समूरा थांवा पखेड़े हलियो वे। मूं ठाहे कोन रखिया। राति जो जीअं ई अंधारी में उथुसि त पेर देगड़ी में हलियो वियो, मुरे खां मुड़ी पियो आहे ऐं टंग गोॾे ताईं वठिजी वई आहे। इन में मुंहिंजो कहिड़ो ॾोह आहे भा? ये कुदरत जा रंग अथई। चवंदा न आहिनि त डुबरीअ खे मच्छर घणो, हिकु अछो माण्हू वो पेर हलियो वई देगड़ीअ में। अच्छो अथई मुंहुं, इहो तुंहिंजो ॾोह न आहे त पोइ मुंहिंजो ॾोह आहे? हल भा, मुंहिंजो ई ॾोह, इन लाइ माफ़ी। चई त पेरनि ते रखां हथ, हाणे इन ॻाल्हि खे दरगुदर कर, कम जी ॻाल्हि कर। तो जहिड़े निकमे माण्हूअ सां कहिड़ियूं कम जूं ॻाल्हियूं कजनि, कहिड़ा वेही दिलि जा हाल ओरजनि। वॾे कम जो माण्हू आया है, आज़माए त ॾिस न। बग़ैर आज़माइण जे इल्ज़ाम हणण अजाया। तूं हुकुम करी न त हथियार खणी ॿेले में लही पवां। तूं को मेहराब खे ईअं थो सम्झी छा? ख़ुदा जी कुदरत आहे साईं, थुक ते नार थो बहिरो पाण जूं ॻाल्हियूं करे। मुड़ुस जो कद बुत हाठी ॾिसो, हथियार खणी ॿेले में रहंदो। मां चवां थो असली मोचड़ो हुजे जेको मुंहं वारा ॾेई बिहारे छॾे। चङाई जो त बा दौर ई कोन्हे। न कर चङाई, तुंहिंजे चङाई जी का बि ज़रूरत न आहे। मूंखे बि तूं कोन थो वणी, राणी जे करे तुंहिंजी इज़त थो कयां। छा साईं चयो न आहे त हिकिड़े पुनूअ काण ऐं बाली ज़ात बरोच जी। बसि यार, मिसकीन ऐं मजबूर थी पियो आहियां जो हथियार घर में कोन्हे, न त कोठे ते बिहारे ॿई कारतूस दूनाड़ वारा ठोके आहियां। तुंहिंजे छोरनि खे न नक हथ अचे हा न कनि, बाक़ी तुंहिंजी टिठरी खणी वञी मुक़ाम में पूरे न। मार अंतर रसूली बड़कई थो पियो। इहे बि मालिक जा मुंहिंजे मथां करम आहिनि जो तूं अधु माण्हू आहीं, न त ॿई कोॾा मुंहिंजे सीने ते रखी साह निपूरे कढी आ। सच सोनू, बगो मुझे लाइ आंदो थी? हाँ हाँ बुआ, मां सच्ची जवान, मां तव्हांजे लाइ वेठी आहियां। एतिरो ख़ासि न आहे मम्मा, हींअर त तव्हां चयो त ॾाढो सुठो जुड़ो आहे। हाणे बुआ खे थी ॾियां त तव्हां चओ था त किनो आहे। ॾाढी सारोली आई मम्मा। सोनू साड़ त को सुघड़ खां सिखे, हाणे अंदर सड़े खां चए थी त सुठो न आहे। जेकर तव्हांखे पसंदि नथो अचे त का ॻाल्हि न आहे, मां देनू बाबा खे थी ॾियां, वञी पंहिंजी ज़ाल खे ॾेई छॾी। अस्सलाम वालेकुम। साला वारस मालिक जा एहसान मिठल वारस करे मेहमान खे असां वटि वठी अच। दासी मारम राति ज़रूर अचिजो, कहचरियूं कंदासीं। जेकॾहिं तव्हां कयो त ताड़ कयूं। न भाऊ, अञा कुझु बेड़ो न आहे सोचो। मता खिसा खाली थी वञनि, इरादो मटिजी वञे त ॿुधाए छॾिजांइ। अकेला रोज़ी कमायो, आराम मां कुझु न मिलंदो। राति ॾींहुं त लोड़ियूं पिया, पर ठहे किथे थी। भाऊ, जेको बि मिलेव थो न, हुन में रब जो शुक्र अदा कयो। घणी लालच त मारे विझंदी आहे। यार हलूं था, बुख जी पासा वारा आहिनि, वञी था पेट जी पूजा कयूं। वारस हलो त नगर हाज़िरा। अल्लाह गंजनी दी मारम, असांजी मानी तयार आहे। चङो पोइ यारो यारी। वारिस, भाऊ वारा अहिड़ो कम बि कंदा आहिनि छा? ईअं ई कॾहिं कॾहिं बुख खां लोह ॾींदा आहिनि। शहर खां परे वेठा आहियूं, पुलिस जी मार खां बचियल आहे। जेकर न पुलिस जो अहिड़ो ट्रको मिली वञे न, वरी अहिड़ो कमु न कंदा। उहो त आहे वारिस, पुलिस जे ट्रप खां त चङा भला कोन था पचाए सघनि। हाणे हलूं घर। वारिस,
इन्हनि खे वंगार जो चई पंहिंजो कमु ख़तम कराए वठ। मां हाणे वधीक हिते नथो रही सघां। जेकॾहिं तूं सम्झी थो त तोखे टाइम नथो मिले त मूंखे इजाज़त ॾे। न रमाना, मां तोखे हितां अकेलो वञणु कोन ॾींदुसि। सिर्फ़ु 2 ॾींहं सब्र कर, पोइ तुंहिंजे कम जे पोयां लॻूं था। रुगो हिकु चकर राणीअ खे उतां वठी हेॾे अचण में कामयाब थी वयसि न, पोइ त हमेशह हमेशह जे लाइ हिते रही पवंदुसि। ऐं हो हिते तोखे कॾहिं बि ॻोल्हे कोन सघंदा। पोइ मूंखे हिते ज़मीन जो टुकड़ो वठी ॾिजांइ, हुनखे आबाद करे घर जो गुज़र सफ़र कंदुसि। बाक़ी ज़िंदगी राणीअ सां हिते गॾु गुज़ारींदुसि। बसि रुगो दुआ कर त राणीअ खे हिते वठी अचण में कामयाब थी वञे। अगे ते बेवकूफ की कोटी ही भी अचियो। सीधा तो अच गंज लरा खट मता उचे हाथ गंज लरा उठ चाचो बस चियर तप कयो तो वदे उठयो सुधरी जो बुदो पर न जेड़ो छडे रोमांस तेड़ो ही आए अना बस बात आगते बस कर जूतो लाए तून न कुटियाई मत पर छुआची पुछण न गुछण घर में हलियो आयो चाचा बच्चन का पतिक तू बेस तो नहीं आयो आया खबरा मुके मां त छा तो जड़ो बेस तो इंसान दुनिया में न मिलंदो। त पोइ फज़ीलत जो गाला न फज़ीलत जो जेकॾहिं मूं इन गंद किचरे वारी बोरी जो मुंहुं खोलियो न त पोइ तुंहिंजी बि जान आहे मां छो त मूंखां वधीक तूं बेइज़्ज़ो नहीं। चोरी नदीरा के इजाजत मां कोन ॾींदुसि। बाबा चयो जेकॾहिं हाथी खे न वठी आए ऐं ईअं काली पोटी आहे न पोइ बंदूक सीने वारी आणंदोसि आहे। जेकॾहिं तो हाथी खे इजाज़त न ॾिनी न पोइ छा कंदे? हाँ ॿुधाए छा कंदे? ॾिस चाचा धंधो थी ॻाल्हाए। जेकॾहिं मां पंहिंजी ते आयुसि न त वॾो गंद थींदो। इन घर में कंद कयूं न त बंदूक सीने वारी सिधी हणंदो आहे। बाबा जी बंदूक का बचड़ो आहे न त तुंहिंजी बंदूक खाइणी पवंदी। बाक़ी जेसी ताईं हाथी खे मोकल न ॾींदे न मां बि त कोन ॾींदुसि। नदीरा खे मोकल कोन ॾींदुसि पोइ तोखे ख़बर पवंदी चाचा तोखे ख़बर पवंदी मूंखां वधीक बेइज़्ज़ो तूं नहीं। अचण शर्त हुकिन ते कहिड़ी ॾिनो अथई महिमान सां भला को ईअं पेश ईंदो आहे। तूं असां वटि उते महिमान थी अची त तव्हां कहिड़ा छेला कोंदा आहियो ऐं मां ईंदो आहियां त बखमल जा हंध विछाईंदा आहियो। हा कन खोले ॻाल्हि ॿुध राति हिते रहो सुबुह जो सवेल निकिरी वञा हितां न त ॿोरी में बंदि करे रिक्शा में पिणे ॾे रवानो कंदो साईं। ठीकु आहे इहो सुबुह जो ॾिसंदासीं। तूं मूंखे ॿुधा आदि कॾहिं आहे मथां साफ़ करण में बात करे वेही रहो।